ख़बर अव्हांखे ॾियूं कोटड़ी जे इलाइक़े टेलीग्राफ वेझो ॼाॼनि सां भरियल बस ऐं ट्रक में टक्कर सबबि औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादिसे सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। कोटड़ी जे इलाइक़े टेलीग्राफ वेझो ॼाॼनि सां भरियल बस ऐं ट्रक विच में ज़ोरदार टक्कर थियो आहे। औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादिसे में औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 ॼाणी सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। कोटड़ी जे इलाइक़े टेलीग्राफ वेझो ॼाॼनि सां भरियल बस ऐं ट्रक में टक्कर थी वियो आहे। औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़सोस ख़बर अव्हांखे ॾियूं पिया, हादसे में औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कोटड़ी खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ मुग़ल लाइन ते मौजूद आहे। जी एजाज़, आगा कजो, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि? टेलीग्राफ वटि ॼाइनि जी बस खे पोयां ईंदड़ ट्रक जो टक्कर, जंहिंजे नतीजे में औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे कोटड़ी जी बिलावल मेडिकल कॉलेज अस्पताल कोटड़ी मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं ॿुधाईंदा आहियूं त ज़ख़्मियुनि में अवेस, हनीफ़, सोना, फरहाना, रिदबा, अलसान, ज़िंट, नज़ीर, परी, रिया ऐं ॿिया पिणु शामिल आहिनि। ज़ख़्मी जो तालुक़ थेबाडी बरादरी सां पिणु ॿुधायो वियो आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी अव्हां तफ़सील ॾिना। जी नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾियूं पिया, कोटड़ी में ॼाञनि जी बस सां हादसो पेश आयो आहे। हादसे सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।